नाज़रीन, ख़ैरपुर में मुहर्रमुल हराम जो महीनो शुरू थी दई अलम पाक सिंघाणे जो कम तेज़ थी वञे थो। अलम पाक विकिरो कंदड़ दुकाननि ते ख़रीदार पहुची विया। इन हवाले सां वधीक पेश आहे SS न्यूज़ ख़ैरपुर जे रिपोर्टर मोहसिन भट्टी जी हीअ रिपोर्ट। हाँ जी बिल्कुल, मुहर्रमुल हराम जो चंड नज़र ईंदे ही ख़ैरपुर में स्टील जे अलम ठाहिया वञनि था ऐं स्टील जे अलमनि में जेके शयूं इस्तेमालु थियनि थियूं। मां हींअर मौजूदु आहियां हिकिड़े दुकान ते जेको कारीगर स्टील जा अलम ठाहे थो। अचो त उन खां मालूम कयूं त उन स्टील जे अलम में केतिरो ख़र्चु अचे थो ठाहिण में ऐं उन में कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं इस्तेमालु थियनि थियूं। वॾा अलम नंढा अलम जेको बि हुजे, जहिड़ो बि अलम हूंदो गाजीअ जो, सभिनि जी ड्यूटी ॾींदा आहियूं, ठाहींदा आहियूं, तयारु करे उन्हनि खे मुलाइनि खे ॾींदा आहियूं। पर हींअर के थोरी महांगाई आहे, महांगाई जे करे थोरो जेको आहे महांगाई उन में माण्हू थोरो हिरपे थो और माल बि महांगो थियो आहे। मां पंहिंजी मिठाई ओतिरी जेको आहे वठंदो आहियां, उन खां बि अञा घटि ई जेको आहे कि महांगाई जे करे वरिती आहे। बाक़ी जेको आहे शौक़ु आहे मूंखे जो गाजीअ जो कमु कंदो आहियां, गाजीअ जो ड्यूटी ॾींदो आहियां हर साल। पाक जो है गुंबस खरीद करण आया थे। जो अलम पाक जो हर साल नओं ही तैयार थींदो आहे मुहर्रम जे हिसाब सां ऐं मौला हुसैन जा ॾींहं शुरू थी विया आहिनि। इन जे करे अलम पाक चाढ़ींदा आहियूं असां पंहिंजे दर ते। अलम सिंगारे पंहिंजे घर ते, इमाम बारगाहनि में ऐं मातमी जुलूसनि में कढंदो आहे, छो त उहो पंहिंजी मोहबत जो इज़हार कंदो आहे करबला वारनि सां, हज़रत अब्बास अलमदार अलैहिस्सलाम सां। ऐं जेके माण्हू पंहिंजे घरनि ते इहो अलम नसब कनि था, उन्हनि जो चवणु आहे त असांखे इन अलम लॻाइण सां रूहानी सुकून मिलंदो आहे। हाँ जी बिल्कुलु, तव्हां कारीगरनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी, हुनजो इहो ई चवणो हुयो त स्टील जा अलम हिते जेके मोमिन ख़रीद करणु अचनि था, अहिड़े महांगाई ऐं ॿुसट वारे दौर में बि अलम जी जेकी कारीगरी आहे उन में जेको सामान लॻे थो उहो कॉस्टली थी वियो आहे, पर मोमिन अचनि था ऐं अलम ख़रीद कनि था। कैमरामैन सजाद शाह सां गॾु मोहसिन भट्टी, SS न्यूज़ ख़ैरपुर मीरस।